अॼु दुनिया हिन दौर में मादा परस्ती दौर में मूं शाह साहब खे पाण ॾिठो। मां बि जामा अरबिया हॉस्टल में 66 में 6 महीना खनि रहियुसि त मूं पाण शाह साहब खे ॾिठो त बुज़ुर्ग शख़्स सादो माण्हू जंहिंखे फिक्र हुयो त सिंधी माण्हू सिंधी छोकिरा ॿाहिराड़ीअ मां अचनि था। उहो हैदराबाद में हुननि खे तकलीफ़ थी थिए जाइ जी राय जी, तंहिं करे हुन हिकिड़ी हॉस्टल क़ाइमु कई जंहिंमें सिंधी छोकिरा रहंदा ऐं पढ़ंदा हुआ। उहा ॿारल रोशनी उहो बल्ब आहे साईं अकबर शाह जो, रुॻो नंढड़ो नालो लिखियो पियो आहे। उन नाले जे साम्हूं असां नंढड़ी शइ आहे। महराना टीवी जे चीफ एग्जीक्यूटिव सिंध जी तरक़ी में रुकावट जो कारण सिंध जे माण्हुनि में तालीम जी खोट करार ॾींदे चयो त सिंध में तालीम उन वक़्तु तबाह थी वई हुई जॾहिं मेरिट खे नज़रअंदाज करे वॾेरनि जे हथनि में नौकरियुनि जा आर्डर ॾिना विया ऐं उन्हनि ज़ाती ख़िदमतगारनि खे नौकरियूं ॾेई उस्ताद बणाए छॾियो। ग़ुलाम नबी मोराई सचन हॾ ॾोखी उस्तादनि जी ख़िदमतनि जी वाखाण कंदे चयो त तालीम खां सवाइ तरक़ी थी न सघंदी। हुन चयो त संदुनि कमु सियासत करणु न पर मीडिया जे मोर्चे में वेही मसइलनि खे उजागर करणु आहे। तरक़ी याफ़्ता मुल्क हूंदा आहिनि, अंग्रेज़ी में डेवलप्ड कंट्रीज़ चइबो आहे। हिकिड़ा मुल्क अंडर डेवलप्ड हूंदा आहिनि, तरक़ी पज़ीर हूंदा आहिनि। पर तरक़ी पज़ीर मुल्क जेके आहिनि कुझु डिकेड्स अॻु में केतिरा साल अॻु में जेकॾहिं तरक़ी पज़ीर हुया त हाणे तरक़ी याफ़्ता थी विया। जीअं मलेशिया आहे, चाइना बि तरक़ी पज़ीर हो, चाइना आहे। हिंदुस्तान खे बि असां हाणे तरक़ी याफ़्ता जे मुल्कनि में ॿधणु खपे असांखे, छो त हुन पंहिंजे सभिनी उन्हनि इकनॉमिक पैरामीटर्स ते कंट्रोल करे वरितो आहे। ऐं उहो हाणे चए थो त मूंखे तव्हां दुनिया जो 6हों वीटियो पावर 6हीं ताक़त तस्लीम कयो। अमेरिका उन लाइ तयारु आहे, पर जीअं त पाकिस्तान ऐं चाइना जो एतिराज़ आहे। चाइना ख़ासि तौर ते सुपर पावर आहे, तंहिं करे हू नथो चाहे त हिन ख़िते में ॿियो को सुपर पावर हुजे। पाकिस्तान किथे बीठो आहे? पाकिस्तान न तरक़ी याफ़्ता आहे न तरक़ी पज़ीर आहे, बस्तीअ में हिकिड़ो मुल्क आहे जेको चंदे ते हले थो, जंहिंजी ऑक्सीजन ई अमेरिका जे हथ में आहे। जॾहिं ही मुल्क क़ाइमु थियो ॿ क़ौमी नज़रिया जी ॻाल्हि थी। ॿ क़ौमी नज़रियो माना मुस्लमान ऐं हिंदू। त हिन ख़िते जेको असांजो सिंध धरती हो, त हिन धरतीअ ते हिंदू सिंधी बि हो ऐं मुस्लमान सिंधी बि हो। माज़रत सां मां तारीख़ जी ॻाल्हि थो कयां। मां जेकॾहिं कंहिंजी दिलि आज़ारी थिए त मां दिलि आज़ारी करणु नथो चाहियां। मां तारीख़ जे जेका वर्क आहिनि मां ओॾां उहे उथलाए थोरा ज़ाहिर करणु थो घुरां। त असां उन ॿ क़ौमी नज़रिए जी हिमायत कई सिंधियुनि। क़ौमी नज़रिए जी ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधायां त मुस्लमान क़ौम कॾहिं बि कान्हे। को महिल ज़बान हिकिड़ी हुजणु ज़रूरी हूंदी आहे, को महिल सकाफ़त हुजणु ज़रूरी हूंदी आहे, तारीख़ी पस मंज़र ज़रूरी हूंदो आहे, ज़मीन ज़रूरी हूंदी आहे। हींअर जॾहिं जनरल मुशर्रफ पावर में हो त अरब लीग जे इजलास में हिनखे सॾायो। उते जॾहिं तकरीर कंदे कंदे चयईं त मुस्लिम नेशन त तकरीर करे ख़तमु कयईं त अरब लीग जे सेक्रेटरी जनरल चयो, सारी जनरल साहब, मुस्लिम इज़ नॉट अ नेशन, अरब इज़ अ नेशन। बिल्कुलु अरब क़ौम आहे, सिंधी क़ौम आहे, पंजाबी क़ौम आहे, पठान क़ौम आहे। पाकिस्तान हिकिड़ो निज़ाम आहे जंहिंखे फ़ौज ऐं तव्हांजे डिक्टेटरनि ऐं तव्हांजे वॾे सूबे पंजाब हिकिड़ो अहिड़ो अजीब क़िस्म जो माहौल ठाहे छॾियो आहे। जेकॾहिं सिंध में रिसोर्सिस आहिनि त उनजी तइलीम ख़तमु करे छॾियो। छो त जेकॾहिं तइलीम हूंदी त सिंध जे माण्हू खे ख़बर आहे त हू 70% ख़बर पवंदी त 70% पाकिस्तान जी गैस थो पैदा करे, पाण रुॻो 30% इस्तेमालु थो करे, पेट्रोल थो पैदा करे, कोयलो सिर्फ़ु पाकिस्तान में घणे खां घणो सिंध में आहे, समुंड सिंध वटि आहे, माना पोर्ट सिंध वटि आहिनि। इहे सभिनी तालीम हासिल कंदा त इहे सुजाॻ थींदा ऐं पोइ पंहिंजा हक़ वठंदा। तंहिंजे करे हुननि हिन ख़िते में ख़ासि तौर ते सिंध में हिकिड़ी ॿी कुवत खे ताक़त ॾिनी। उहा ताक़त कहिड़ी आहे? जेका कराची में पंहिंजो हुकुम थी हलाए। नतीजतन सिंधी माण्हू बस्तीअ में हलंदो वियो। ऐं अफ़सोस सां चवणो थो पए त सिंध में जेका सियासी क़यादत आहे, कहिड़ी बि पार्टी सां तालुक़ रखंदड़ हुजनि, सही डायग्नोसिस कंहिं बि कोन कयो ऐं कंहिं बि इन ॻाल्हि लाइ इशारो न कयो। कंहिं अॼु हुकूमत जी ॻाल्हि न आहे, पर जेके बि हुकूमतूं आयूं आहिनि तिन तइलीम ते को ख़र्च न कयो आहे, तइलीम ते को ध्यानु न ॾिनो आहे। उस्तादनि जूं भर्तियूं बचाए मेरिट जे कोटा ते थियूं थियनि ऐं उहा कोटा विरहाइजे थी MPAs में ऐं वर्करनि में। इहा ॻाल्हि अॼु जी न आहे, पर जनरल ज़ियाउल खां सिलसिलो शुरू कयो हो सली शाह, उहो सिलसिलो हलंदो थो अचे। शागिर्द छो पढ़े? ग़रीब जो ॿार छो पढ़े? ग़रीब जो ॿार पढ़े थो त चए थो त नौकिरी नहीं वॾे माण्हू जे ॿार खे मिलंदी, मेरिट ई कान्हे, तंहिं करे छो मां तइलीम हासिल कयां? तंहिंजे करे
इहा असां सभिनी जेकॾहिं ईमानदार आहियूं त पाण सां हिन धरतीअ सां हिन धरतीअ जे माण्हुनि सां त तइलीम खे वधाइणो वीझाइणो पवंदो। न त पोइ नारायण श्याम चयो आहे पंहिंजे हिकिड़े शहर में 25-30 साल अॻु में त अलाह ईअं मथे जो किताबनि में पढ़िजे त हुई सिंध ऐं सिंध वारनि जी ॿोली। तइलीम हिकिड़ो वाहिद शइ आहे जेका सभिनी सिंधियुनि खे बचाए सघे थी, सभिनी बुराइनि खे मुंहुं ॾेई सघे थी, सभिनी मुखालफ़नि खे जवाबु ॾेई सघे थी। मूंखे मेहड़ जे माण्हुनि ऐं मोरे जे माण्हुनि में दादू जे माण्हुनि में को फ़र्क़ु कोन्हे। जॾहिं असां पढ़ंदा हुआसीं ॾिठी वञूं तहरीक हलाई ऐं जेको शाह साहिबु ज़िक्र बि कयो त मूंखे मां प्रेसिडेंट हुयुसि तंहिं ज़माने में मेहराणी यूनिवर्सिटी इंजीनियरिंग कॉलेज जो, तॾहिं स्टूडेंट्स यूनियन्स हूंदियूं त मूंखे साल सज़ा ॾिनी मिलिट्री कोर्ट जो अंदरि शाह साहिब सां मुलाक़ात बि असांजी पहिरियों दफ़ो थी सेंट्रल जेल हैदराबाद में। त मां इहो तव्हांखे ॿुधायां त इहो जेका प्री वन यूनिट में जेको मुतहाद हो उहो हाणे कोन्हे। हाणे असां सिंधी मुख़्तलिफ़ तबक़नि में विरहाइजी विया आहियूं। अॻु में वॾो माण्हू वॾेरो माण्हुनि में हूंदो हो, हाणे वॾो माण्हू वॾेरो जेको बि सियासतदान जेको बि वॾो MP MN जनरली 5 आङुरियूं बराबरि कोन्हनि, पर जनरली इहो आहे त घणो करे कराची में मिलंदो तव्हांखे या लंडन में मिलंदो। वरी वोट ईंदा त ॾाढो 5 साल पहिरीं गुज़ारे वियो हूंदुसि उनजी अल रज़ा ते वेंदो। त उन माण्हूअ खे बि छा थियो आहे उहो माण्हू बि नथो पुछे, छो त उन माण्हू वटि तइलीम कान्हे, इल्मु कोन्हे, सुजागी कान्हे।